नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि पाणी सूरतहाल ते अॼोको रथियल इजलास मुलतवी थी वियो आहे। पाणी खोट बाबति सिंध जे ख़दशनि बाद वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि अॼु ॿीहर आला सतही इजलास थियणो हो। पीएम हाउस जी तर्जुमान चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान जे पेशावर दौरे सबबि पाणी सूरतहाल ते रथियल अॼोको इजलास मुलतवी कयो वियो आहे। सिंध हुकूमत पंजाब तरफ़ां इरसा में 3 मेंबरनि जी मुखालफ़त बावजूदि 305 कैनाल खोलण जी शिकायत कई हुई। वज़ीर आज़म अॼोके इजलास में मामले ते ब्रीफिंग वठण जी ख़ातिरी कराई। पाणी बहिरान वारे मामले ते इजलास ओचितो मुलतवी कयो वियो। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल चयो आहे त पंजाब 305 कैनाल खोले पाणी चोरी करे रहियो आहे। पाणी मामले में ज़्यादती थी रही आहे। तकरारी कैनाल फौरी तौर बंदि कराया वञनि। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि पाणी सूरतहाल ते अॼोको रथियल इजलास मुलतवी थी वियो आहे। पाणी खोट बाबति सिंध जे ख़दशनि बाबति वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि अॼु ॿीहर आला सतही इजलास थियणो हो। पीएम हाउस जे तर्जुमान चयो आहे त वज़ीर आज़म इमरान खान जे पेशावर दौरे सबबि पाणी सूरतहाल ते रथियल अॼोको इजलास मुलतवी कयो वियो आहे। सिंध हुकूमत पंजाब तरफ़ां इरसा में 3 मेंबरनि जी मुखालफ़त बावजूदि 305 कैनाल खोलण जी शिकायत कई हुई। वज़ीर आज़म अॼोके इजलास में मामले ते ब्रीफिंग वठण जी ख़ातिरी कराई। पाणी बहिरान वारे मामले ते इजलास ओचितो मुलतवी कयो वियो। सूबाई वज़ीर सोहेल अनवर सियाल चयो आहे त पंजाब 305 कैनाल खोले पाणी चोरी करे रहियो आहे। पाणी मामले में ज़्यादती थी रही आहे। तकरारी कैनाल फौरी तौर बंदि कराया वञनि।